ओम ऐं ह्रीं श्री सरस्वते नमः। ओम ऐं ह्रीं श्री सरस्वते नमः। ओम ऐं ह्रीं श्री सरस्वते नमः। वंदो गुरुपद कंज कृपा सिंधु नररूप हरि महामोहतम पुंज जासु वचन रवि कर निकर। जिसो चंदा उगवे सूरज चढ़े हजार, एते चानण होंदियां गुर बिन घोर अंधार। हरि ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुख शमनस तम नमामि हरिम परम। ओम भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर्नाम बपीक, इनके पदवंदन किए नाशे विघ्न अनेक। सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। ओम वंशी विभूषित करा नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्ठा। पुणेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरि। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। पवनतनय संकटहरन मंगलमूरत रूप, राम लखन सीता सहित हृदय बसों सुरभूप। श्री राम जय जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम श्री वरुण देवाय नमः, जन जीवनाय नमः। ओम मत्स्यारूढ़ाय नमः। ओम श्री वरुण देवाय नमः। जय जय राधेश्याम 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 जय जय राधेश्याम
राधा रासेश्वरी कृष्ण मंत्राधिदेवता सर्वाद्या रम्या रमा अशिष गोपी मंडल पूजता। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, हरि बोल। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। वृंदाराध्या सर्ववन्द्या वृंदावन विहारिणी गंधर्वा हे राधिका आरम्या हे रुक्मणी। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। सत्या सत्य परा सत्य भामा गोपी श्री कृष्ण वल्लभा वृषभानुसुता परमेश्वरी मूल प्रकृति हे ईश्वरी। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। पूर्णा परात पर परा पूर्ण चंद्र निभानना भुक्ति मुक्ति प्रदाहे भव व्याधि विनाशिनी। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम, जय जय राधे श्याम। जय जय सीताराम, 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 जय जय सीताराम। जय जय राधे श्याम, 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 जय जय राधे श्याम। बोलो राधावर कृष्ण कृष्ण चंद्र चंद्र की। की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय।
भगवते वासुदेवा। ॐ नमो भगवते वासुदेवाय। बोलो वृंदावन बिहारी बिहारी लाल लाल की जय। सद्गुरुदेव भगवान भगवान की। की जय। श्री कार्तिक महोत्सव की जय एकादशी भक्ति योग की जय। सतभामा को हरि कहो किए चरित्र बहु मोहे, जो नारद प्रथ को कही भाख्य सुनावो तो सियापत रामचंद्र की जय। उमापत महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय। जय श्री कृष्ण गोपाल गोपाल दामोदर दामोदर दीन दयाल दीन दयाल दुख भंजन दुख भंजन पूरन कृपा। पूरन कृपाल। श्याम सुंदर श्री कृष्ण चंद महाराज चवंता ही सत्यभामा आदि को विश्राम तक पूरी कथा मां तोखे ॿुधायो तो जेकी कथा श्री नारद जी राजा पृथु महाराज खे ॿुधाई। विष्णु जलंधर पुर को चला, जाके मस्तक पूरन कला। विरंदाचलन यही मन भयो, चलता निकट नगर के गयो। पुरी निकट उत्तम बन देखा, कपट कियो तपसी को भेखा। आश्रम हरि की नो तहाँ, बैठ्यो ध्यान लगाए। बहुत लोक तह पुरी के, सेवा करहीं आए। हरे कृष्ण हे हरे हरे नारायण। कल तां कथा श्रवण कई जलंधर वयो छल करण माता पार्वती सां, लेकिन उन्हनि जी शक्ति जे साम्हूं छल न टिकियो। तॾहिं श्री विष्णु भगवान जगत उद्धार जे लाइ अॼु भगवान दुख दूर करण जे लाइ छल करण लाइ बि तयार आहिनि। उन्हनि जी छल में केॾी करुणा आहे, उन जे कपट में बि केॾी कृपा भरियल आहे। अॼु भगवान पाण वञनि था माता वृंदा सां छल करण, जलंधरपुरी पहुता। सिधो महलनि में न विया, भगवान ॿाहिरि बगीचे में हिकिड़े वृक्ष जे हेठों वेही करे भगवान ध्यान लॻायो। कहिड़ो भेष धारण करे विया भगवान? महात्मा जो। भगवान साधुअ जो भेष धारण कया। ऐं माण्हू उन्हनि जो अडोल ध्यानु तेजस्वी मुखड़ो ॾिसी करे सभु अची करे झुकण लॻा, प्रणाम करण लॻा। भगवान अगरि संत जो भेष धारण कयो साधुअ जो, भगवान जी कोई वॾाई थोड़ी आहे हिन में। परमात्मा हेठि लही आयो तॾहिं त महात्मा बणियो। चओ हरे राम हरे राम। सभु साधु त उनखे पाइण जे लाइ कतार में लॻल आहिनि, परमात्मा हेठि लही आयो, पाण संत बणिजी वियो। चओ जय श्री कृष्ण। छो जो भगवान चवनि था मोते अधिक संत कर लेखा। मूंखे संत मुखों बि प्यारा आहिनि। त भगवान संत जे स्वरूप में अची करे असांखे मानो ज्ञान था ॾियनि कि संतनि जो कम ई ॿियनि जा दुख दूर करणु आहे। पोइ चाहे पंहिंजो नालो बदनाम थी वञे, चाहे पाण खे कलंक बि लॻी वञे, पर महात्माउनि जो कमु इहो आहे कि लोक हित आहे, सभिनि जो जंहिंमें भलो थिए। चओ जय श्री कृष्ण। विरंदा स्त्री निरपकी ताही, रैन दिवस पति चिंता माही। एक दिवस वृंदा गिर सोई, पति की चिंता मन में होई। हेॾे माता वृंदा ॾाढो चिंतातुर हुई, व्याकुल हुई कि अलाए छा थियो। मुंहिंजा पति शिवजीअ सां युद्ध करण विया आहिनि, कोई मामूली ॻाल्हि न आहे। ॾाढो व्याकुल हुई। चओ हरे राम। पिछली निस सुपना एक पायो,
उठी चौंक तहाँ शीस धुनायो पत की निरखी एह गत भैंसा वाहन कीन शीस बिना धड़ देखियो श्याम बरन बलहीन। हिक ॾींहुं माता वृंदा सपनो ॾिठो ॾाढो भयंकर अपशकुन वारो कि मुंहिंजा पति जलंधर कारो कारो शरीर ऐं भैंसे ते सवार दक्षिण दिशा जे तरफ़ वञी रहिया आहिनि। अरे दक्षिण दिशा नरक जो प्रतीक आहे। चओ हरे राम। अत कष्टी तह पति को तिरिया भानियो नख सिखते वपु नगन तिसी का जानियो दक्षिण दिस कौ जावत पति कौ पेखियो श्याम वरन के पुरख ताहि संग पेखियो। कारे कारे रंग जा उन्हनि सां गॾु कोई पुरुष वञी रहिया आहिनि। पुरी जलंधर पेखी डूबन लागिया या विधिन रख विरिंदा तत शिन जागिया कही सखिन को बात स्वप्न में पाइयो सकल वृतंत सुन को भाख सुनाइयो। हरे राम। सजी जलंधरी पूरी जेकी पूरी नगरी आहे उहा बुॾी रही आहे। अहिड़ो भयानक स्वप्न ॾिसी करे जॾहिं माता जागी त स्वाभाविक आहे कोई डिजल माण्हू ॿुधाईंदो आहे त अॼु मां हीउ भयानक सपनो ॾिठो। पंहिंजी सखी सहेलियुनि खे उन सपनो ॿुधायो। विरिंदा देखियो भानु तब छिद्र निहारियो ताहे दुई कर मारे शीस पर भई चिंत मन माहे पुन धायन किसी धाम ते निरख्यो प्रजा का रूप नगरी सकल वैरान तेह को बिना जलंधर भूप पुन सकल सखियन संग ले उठ चली बन मह सोए निकसते तब धाम ते अपशुगुन आगे होए। हरे राम। पहिरियों ढिजल वृंदा माता ॿाहिरि निकिती सखे सहेलियुनि सां गॾु नगर ईअं पियो लॻे कि बिना राजा जे राज हली रहियो आहे। माण्हू ॼण ॿिए लगाम आहिनि। ॾाढो दुखदाई वातावरण। अञा अॻिते वधी त अपशकुन थियण लॻा, अमंगल थियण लॻा। आगे जावत ही मिलियो पुरख एक तिह कोए रुदन करत माथा धुनत शीस नगन तिह होए निरख तिरिया अपसुगुन सखिन कौ कह दियो क्या जानो पति मेरा ऋण में हत भयो। अॻिते वई त हिकिड़ो पुरुष ॾाढो दुखदाई स्थितीअ में ऐं मथो उन जो खुलियल हुयो ऐं रोअंदो रोअंदो पियो वञे। माता वृंदा सम्झो ईअं त न आहे कि मुंहिंजो पति युद्ध में मरी वियो, छो जो उन ज़माने में उन युग में सभु पुरुष बि मथो ढके रखंदा। चओ जय श्री कृष्ण। हाणे तव्हां पुराणा फोटो ॾिसो, असांजा जेके 3-4 पीढ़ियूं पहिरियों जेके असांजे दादाजीअ जी उमिरि जा हुआ, ॾाॾा परॾाॾा, उन्हनि सभिनि जा मस्तक तव्हांखे ढकियल मिलंदा। सभु टोपी पाईंदा हुआ या कुझु न कुझु ढकींदा हुआ, टावेल रखंदा हुआ या कोई कपिड़ो रखंदा हुआ। तव्हां फोटो ॾिसो, सभिनि जा मस्तक ढकियल मिलंदव। माताऊं त ढकींदियूं ई आहिनि, पुरुषनि जा बि ढकियल हूंदा। कोई इन जे पोयों वैज्ञानिक कारण आहे। चओ जय श्री कृष्ण। साध संगत जी, वृंदा माता ॾाढो दुखी थी। ध्यान ॾियो, इहा सभु लीला श्री विष्णु भगवान करे रहिया आहिनि। चओ हरे राम। सपना बि उहे ॾेई रहिया आहिनि, अपशुगन बि उहे ई कराए रहिया आहिनि, अमंगल बि उहे कराए रहिया आहिनि, ताकि सभिनि जो मंगल थिए। लिखिया भाल जो विधना मिट्या न जावही देव मुनीश्वर सकले कौ भोगावही वह बन त्याग्यो अवर एक बन मौ गई सिंह बदन द्विराकश तह निरखत भई। हरे राम। माता वृंदा पाण थी चए लिखियल मेट जेको लेख हूंदा आहिनि उहे मेटिया न वेंदा आहिनि। विधाता जी
रचना ॾाढी कठिन आहे। उन बगीचे वन खे छॾे करे ॿिए वन में वही साध संगत जी, उते छा थी ॾिसे पई त कोई भयानक दृश्य। बोल सतगुरुदेव भगवान भगवान की जय। बाबा भगत राम साहिब की। तिह संग सखिया निरख अधिक डर पाइया, चहूं औरते सबही भाग सिधाइया। विरंदा के पाछे परे वह राकस जो दोए, अत व्याकुल मूर्छा भई भाग चली तिर सोए। रस्ते में ॿ राक्षस ॾिठई जेके भयानक हा, ऐं उहे वरी पोयों पिया माता वृंदावन सखियुनि जे अॻिते अॻिते उहे डुकण लॻियूं। पोयों राक्षस उन्हनि जे पोयों पीछो करण लॻा। आतुर होए तब रोए पुकार्यो, जावत मग में मुनि निहार्यो। जाय मुनि के उर लपटानी, कछु देह की सुरत न जानी। कहो मुनि कौं रखिया की जय, इन दुष्टन ते मोह छुड़ी जय। हरे राम। डुकंदे डुकंदे आखिर उन्ही जगह ते अची वई जंहिं वृक्ष जे हेठों हिकिड़ा मुनि वेठा हा। केरा भाई उहे मुनि? मुनि महामुनि, मुनिन जा मुनि, महामुनिन जा भी महामुनि, सभिनि जा आराध्य श्री विष्णु भगवान जाते वेठा हा। भयातुर थी करे माता वृंदा वञी सिधो भगवान खे पकड़ियो, रक्षा रक्षा कयो। भगवंत तिन की और निहार्यो, तत शिन राकस भाग सिधार्यो। भगवान केवल नेणन सां उन्हनि खे निहारियो ऐं राक्षस तुरंत भॼी आयो तो। देख विरिंदा अत हर खाई, सत पर तीत मुनि पह आई। इहो नज़ारो ॾिसी माता वृंदा खे विश्वास आयो श्री भगवान ते, उन मुनीअ ते। विरिंदा को मुनि धीरज दयो, भय संताप सकल मिट गयो। निरख रूप मुनि बहु हर खायो, विरिंदा ताको वचन सुनायो। हे प्रभदेव महामुन राई, मैं अनाथ पर करी सहाई। मेरी विनय श्रवण सुन लीजय, परम अनुग्रह मो पर कीजय। भरता मेरा असुर नृप, नाम जलंधर होए। गयो करन संग्राम को, संग रुद्र के सोए। उनके विधि सुसकली मोह सुनावहो, कै जीव कैरण में हत भया बतावहो। जब ते विरिंदा ऐसा वचन सुनाइयो, तब ही गगन तपसी ध्यान लगाइयो। दुई कपि उतरे गगन ते, सनमुख ठांडे आए। सैन दई मुन ताहि को, पुन वह गए पलाए। हरे राम हरे कृष्ण हे हरे। हाणे माता वृंदा खे भरोसो आयो, हथ जोड़े नमस्कार करे चवण लगी, तहां त पूर्ण दरवेश आयो, तहां सिद्ध महात्मा आयो, कृपा कयो, मांजो हिकिड़ो संदेह दूर कयो। कहिड़ो? मुंहिंजा पति असुरनि जा राजा आहिनि, दैतन जा राजा जलंधर जंहिंजो नालो आहे, उहे शिव भगवान सां युद्ध करण विया आहिनि। पतो नाहे छा समाचार आहे। कृपा करे मूंखे पंहिंजे पतीअ जी दशा ॿुधायो, कृपा कयो। तरी भगवान उन तपस्वी ध्यान कयो। जीअं ध्यान कयो त आकाश मां ॿ बानर हेठि लथा। वरी भगवान उन्हनि खे कुझु संदेश ॾेई मोकिलियो, वरी उहे विया। चओ जय श्री कृष्ण। बहुर गगन ते शीस जलंधर आइयो, पुन जंगा द्वे भुजा ताहि निरखाइयो। सकल जलंधर का वपु आया देख के, विरिंदा अत कुमलानी या विध पेख के। बानर वया ऐं जलंधर जो मस्तक किरियो, हथ किरिया, पेर किरिया, पूरो शरीर किरियो। वो जो ॾिठो माता वृंदा
त बसि उहो त वीचारी गहरी सदमे में हली वई, व्याकुल थी वई, रोअण लॻी। निरखी पत की एह गत कर वियोग दुख रोए, हाथ बिन दीन छीन अब होई, हंस कर बात न पूछत कोई, जीव बिना जिम देह विचारी, तैसे पुरख बिना पत नारी। हरे राम। करुण क्रंदन करण लगी, शोक करे ॾाढो विरलाप करण लगी, हा पति, हा स्वामी, मुंहिंजो जीवन अधूरो थियो, तव्हांजे बिना मां कीअं जीअंदमि। जीअं मच्छी पाणीअ जे बिना न रही सघंदी आहे, मां तव्हांजे बिना अधूरी आहियां। ओहो मुंहिंजा जीवन सर्वस्व, हे मां कीअं जी सघंदमि, मुंहिंजो जीवन ॾाढो दुखमय थियो। रोवत पत की करत कहानी, गिरिधरन पर अत मूर्छानी, पुन मुन जल मुख डार उठाई, विधना की गत लखी न जाई। रोंदे रोंदे जॾहिं मूर्छित थी वई त उन तपस्वीअ जल खणी करे उनखे छंडो हयो, होश में आई, चयऊंसि विधाता जी गति मेटी न वेंदी आहे। उठी पिया का राज संभारे, कहत बात दुख रोए पुकारे, हमरे सिंह पत तुम क्या कीनी, दुख की पोट बांध सिर दीनी, पुन मुनि कौ कर बिनती तेरिया, नाथ जिवावहु हमरा पिया, विरंदा कौ मुनि वचन सुनावे, गए प्राण किसके नहीं आवे। हरे राम। वरी विरलाप करे, रोई करे, हाहाकार करे माता वृंदा आखिर भगवान खे, तपस्वी खे चवण लगी त हे मुनि, मुंहिंजे पतीअ खे जीवित कयो, जीवन दान ॾियो। महात्मा चवण लगा कि वैल प्राण देवी वापस न ईंदा आहिनि। चओ हरे राम। ऐसी शकत न किस पै होई, मृतक कौं जीवावे कोई, पुन मुन तेरे कौं वचन उचार्यो, रुद्र हाथ तेरा पति मार्यो, अब मैं इसह जीवावहूं, मान वचन तू मोहे, लोचन मीचो आपने, भरता जीवै तो है। हरे राम। आखिर काफी जॾहिं वृंदा माता भगवान खे मुनि जे रूप में प्रार्थना कई, ॾाढो गहराई सां, तॾहिं उहे मुनि भगवान चवण लॻा, तुंहिंजे पतीअ खे शिव भगवान मारियो आहे, लेकिन तूं घबराए न, हाणे मां तुंहिंजे पतीअ खे जीअरो थो कयां। अच्छा, हा हा देवी, तूं पंहिंजा नेत्र बंदि कर, अखियूं बंदि कर। चओ हरे राम। भगवंत की गत लखी न जावे, करे सोई जो मन को भावे, प्रथमे माया एह रचाई, राकस देख तिर्या भर माई, पुन तह ऐसा खेल बनायो, बहुड़ जलंधर हत हुए आयो, बीचै कप दिखाए दुए दीने, प्रभ की माया को चीने, विरंदा मीचे नैन जब, माया कीनी सोए, मुनि वपु अंतर ध्यान करे, रूप जलंधर होए। हरे राम। महात्माउनि खे विहारियो। हा, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी। नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद, हरे हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। सात संगत जी ध्यान ॾियो। हाणे भगवान सभु लीला उहा ई कई, जेकी जेकी तव्हां ॿुधव सभु श्री भगवान कयो। शुरूआत में जेके सपना ॾेखारिया, अपशुगुन ॾेखारिया, वरी जेके ॿ राक्षस ॾेखारिया, बानर ॾेखारिया, पतीअ जी मृत काया ॾेखारी, सभु श्री भगवान जी लीला हुई आहे। चओ जय श्री कृष्ण।
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। सब भगवान इहा लीला कई। आखिर भगवान चयो नेत्र बंद कर। देवीअ नेत्र बंद कया। पोइ छा थियो ध्यान ॾेई ॿुधो। विरंदामी चे नैन जब माया कीनी सोए मुनि वपु अंतर ध्यान कर रूप जलंधर होए। जी नेत्र बंद कया माता वृंदा। अब कुछ देर थी नेत्र बंद इन। भगवान चयो कोन नेत्र खोलियो। लेकिन जॾहिं कुछ देर थी वई जे कोई ॿारनि खे चए अखियूं बंदि कर ऐं वापसि चयोसीं न अखियूं खोल त घणी देरि अखियूं बंदि कंदो हा न, अधु मिंट 1 मिंट 2 मिंट, पोइ त पाण ई खोले छॾींदो। माता वृंदा जीअं नेत्र खोलिया त उते छा थी ॾिसे त मुंहिंजा पति जलंधर जीअरा जाॻंदा उते वेठा आहिनि। ऐं जेको साधु हो उहो त गायब थी वियो। चओ जय श्री कृष्ण। रूप जलंधर अपना विष्णु बनाइयो हते जलंधर का वपु तहां छपाइयो। भगवान ही जलंधर जे रूप में बणी आहे ऐं पंहिंजो साधु स्वरूप लिकाए छॾियऊं। खोल नैन जब अपने विरंदा देखियो वही रूप साक्षात सुपति का पेखियो। पति को देखियो तिर्या जब रही अधिक हर खाए सुके बेल जिम जल मिले रंक महाधन पाए। माता वृंदा कीअं प्रसन्न थी। सुकी वल जेकी हूंदी आहे जीअं उहा हरी भरी थी वञे ऐं कोई भिखारी हुजे उनखे राजा जो खजानो मिली वञे त केॾी उनखे ख़ुशी थींदी। ईअं माता वृंदा प्रसन्न थी। पति के संग लपटानी कैसे भंवर कमल स्यों लपटे जैसे केते दिवस महास अपना प्रभु ताही पीत वस्त्र तन श्याम दिखायो जलंधर का रूप छपायो। हरे राम हे हरे। एॾो प्रसन्नता एॾी ख़ुशी माता वृंदा भगवान सां यानी जलंधर जे रूप में जेके हा ॾाढे प्रेम सां मिली गदगद थी वई। ऐं हाणे यादि तक न आयो कि जंहिं मुंहिंजे पतीअ खे जीअरो कयो उहो केरु हुयो, काॾे वियो। चवंदा आहिनि न कि कमु निकितो ॾखणु विसरियो। कमु जेसि ताईं हलंदो आहे असां बड़ईअ खे चांहि बि पीआरींदा आहियूं, नाश्तो बि कराईंदासीं, कमु हले थो, बिस्कुट बि खाराईंदोसि, पाणी बि पीआरींदोसि। छोड़ो भैया यहीं पे खाना खा लो। वरी वञे त 4 घंटा गुत न हणे, यहीं पे मैं दे रही हूँ आपको खाना, बैठो बैठो। कटोरे में दाल चांवर, भले वीचारा थाल भरे खाईंदा हुजनि, जीअं तीअं बसि हिते वेठो हुजे। ऐं जीअं कमु पूरो थियो उन बड़ई जो नालो यादि ईंदो न। उन कॾहिं साल में 1 बार चांहि पीअर घुरायोसि, चांहि पी वञे कम से कम। पोइ छाजो बड़ई छाजी चांहि। असांजो बि ईअं ई आहे अंतःकरण। जेसि ताईं स्वार्थ आहे तेसि ताईं यादि आहे। स्वार्थ निकितो पोइ आयो राम वयो राम। जंहिंजी सगाई न थी उहे ईंदा। अॼु उन्हनि खे 2 पुट आहिनि, 2 ॿार आहिनि, अॼु उहे नज़र ई नथा अचनि। चओ जय श्री कृष्ण। इन तरह सां जंहिंजी कामना पूरी थी उन्हनि जो अतो पतो कोन्हे। त भॻवान जी हर शइ में करुणा आहे, कृपा आहे। तंहिंजे करे भॻवान खे कॾहिं दिमाग़ सां न तोड़जो। बार बार इहा ॻाल्हि असां चवंदा आहियूं कि भॻवान खे दिमाग़ सां न तोड़जो। ब्रह्मा जी न तोड़े सघिया। ब्रह्मा जी लीला ॾिसी करे कि भॻवान जूठनि खाइनि था, खाराइनि था ग्वाल बाल जे रूप में। ही परम तत्व, परम शक्ति, परमात्मा सचिदानंद इहे कीअं हूंदा। असांजो दिमाग़ ब्रह्मा जी खां वधीक त कोन्हे। चओ हरे राम। त दिमाग़ सां कॾहिं न भॻवान जी तव्हां परीक्षा वठंदव न त भॻवान फेल थी वेंदा वीचारा। भॻवान फेल न थींदा, असांजो दिमाग़ ई फेल थींदो। चओ हरे राम। त भॻवान खे कॾहिं दिमाग़ जे तराजूअ में न तोड़जो। भॻवान त श्रद्धा जो, प्रेम जो, भाव जो विषय आहे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ। काई शइ काथे लिकाई वेंदी आहे त अलॻि जॻह ते लिकाई वेंदी आहे। कुंजी ॿिए जॻह ते रखी वेंदी आहे, हा न, तॾहिं पतो पवंदो आहे।
खजाने जो नक्शो काथे आहे, खजानो काथे आहे। त इन जी जेकी राज वारी कथाऊं वरी ॿियनि शास्त्रनि में लिखियल अथव, कई शास्त्रनि में इन जो राज ॾाढी सुंदर जेकी तुलसी माता जी रहस्य वारी कथा आहे उहा असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। पहिरियों हे दृष्टांत ॿुधो। चओ हरे राम। हाणे काफ़ी ॾींहं गुज़रिया हुते जंगल में ई, महल में ई न विया भॻवान। हिकु ॾींहुं भॻवान स्वयं मेव पंहिंजो शांताकारम भुजग शयनम सुंदर स्वरूप मंगलमय उते प्रकट करे छॾियो। बोलो श्री लक्ष्मी नारायण भगवान की। माता वृंदा ॾिठो, हाँ ये त मुंहिंजो पति हो जलंधर, अचानक कमल नयन थी विया आहिनि, सुंदर सुंदर भगवान के केश रखियल आहिनि। अरे भगवान के शंख चक्र गदा पद्म धारण कयला, श्री वत्स जो छातीअ ते चिन्ह आहे, बनमाला भगवान पाती आहे, सुंदर पीली धोती पाती आहे, पीतांबर फहराए रहियो आहे भगवान खे। भगवान जो अद्भुत सुंदर त्रिभुवन मोहन स्वरूप ॾिसी करे हैरान थी वई। शंख चक्र गदा पदम कर भुजा चतुर दिखराए, निरख तिर्या मन में कयो यह तो श्रीपत आए। चतुर्भुज स्वरूप जी दर्शन कयो माता वृंदा समझी वई जलंधर न रहित श्रीपतिया, रमापतिया, लक्ष्मीपतिया। विरिंदा हरि को वचन सुनायो, रे पापी तैं पाप कमायो। कपट रूप कर धारी माया, छल हुए मेरे संग लपटाया। परदारा लपटाइयो दीनो पतिव्रत खोहे, जैसी मोह संग तुम करी तैसी तुम संग होए। बन में अति दुख पावहो हमरा एहो सराप, सकली देह जड़ हो वहीं तेरा बिरह के ताप। लेवो धन खुसरी लेवो मन खुशरीर तुम, तब गिर तज बन जाए। तुम तेरे कौरा कश हिरे कपितः करे सहाय। हरे राम। माता वृंदा हैरान थी वई, तुरंत गुस्से में भी अची वई, भगवान खे घटवध ॻाल्हाइण लॻी, चवण लॻी तू पाप कयो आहे, तू अपराध कयो आहे श्री भगवान खे। ॾिसो इहो चवण त अपराध आहे भगवान जे लाइ, लेकिन भगवान पंहिंजे भक्तनि जो कोई अपराध न मञींदा आहिनि। जन अवगुण प्रभु मान न काऊ, रामायण में लिखियल आहे। जन अवगुण प्रभु मानन काऊ, दीन बंधु अति मृदुल स्वभाव। भक्तन जा कई हजारें अपराध भी भगवान न मञींदा आहिनि। छो जो दीन बंधु, थोड़ो घणो न, अति मृदुल स्वभाव। भगवान जो अत्यंत मधुर स्वभाव आहे। जंहिं भगवान जी छातीअ ते भृगु ऋषि लत हई, भगवान उन जा चरण दबाइण लॻा। जंहिं जरा नाले जे शिकारीअ भगवान श्याम सुंदर के तीर हयो, भगवान सशरीर उनखे विहारे करे उर्ध्व लोक मोकिलियो। चओ जय श्री कृष्ण। केर समझी सघंदो। भगवान मुस्कुराइनि था, भगवान खे शाप ॾिनई, तू छल कयो आहे, तू छली आहे, जीअं जीअं तू मूंसां छल कयो आहे बसि उहो ई तोखे मां शाप थी ॾियां, उहे तोसां बि थींदो। बंदर ॾेखारे, बंदरनि जी सहायता वरत, बंदर तोखे मदद कंदा। ऐं अॼु मां विरलाप थी कयां, तूं पत्नीअ जे लाइ विरलाप कंदे, तुंहिंजी पत्नीअ जो हरण थी वेंदो, राक्षस ई खणी वेंदा तुंहिंजे धर्म पत्नीअ खे, तूं बि दर दर बन बन में घुमंदो रहंदे। चओ हरे राम। अहिड़ा भगवान खे शाप ॾिनई, तूं जड़ थी वेंदे। जड़ यानी सम्झो था, चओ जय श्री कृष्ण। यानी साक्षात चैतन्य स्वरूप, तुंहिंजो हिकिड़ो स्वरूप पाषाण रूप में हूंदो, पत्थर रूप में, यानी श्री शालीग्राम भगवान जे रूप में भगवान प्रकट थिया। बोलो शालीग्राम भगवान की। या सराप है तुम को मेरा, होए बखान सिलावप तेरा। विष्णु तिर्या को वचन सुनावे, मैं पखान तुम जड़ होए जावे। वृंदा और भगवान जी
श्राप परस पर दीन पुन तिर ईंधन मेल के तहाँ चिख्या रच लीन चिख्या बनाए विरिंदा तिस में जल गई या विध निरखी विष्णु हृदय चिंता भई हरे राम शाप ॾिनो कि तूं जड़ थी वेंदे पाषाण थी वेंदे भगवान चयो ठीकु आहे देवी मां पाषाण त तूं जड़ थी वेंदीअ यानी श्री तुलसी माता वृक्ष जे रूप में इन तरह सां माता वृंदा दुखी थी करे लकड़ियूं इकट्ठियूं कयूं ऐं सती थी वई चओ जय श्री कृष्ण या विध निरखी विष्णु हृदय चिंता भई इहो ॾिसी करे भगवान श्री विष्णु ॾाढो व्याकुल थिया भयो बिरह वस विष्णु चिख्या डिग आइयो रोवत कर्तव्य योग भसम लपटाइयो अॼु भगवान व्याकुल थी रहिया आहिनि रोई रहिया आहिनि ऐं उहा रख खणी करे पंहिंजे शरीर ते लॻाए रहिया आहिनि भूली सब सुध विष्णु को चिख्या भस्म लगाए हाय वृंदा मुख ते कहे खिन खिन मह अकुलाए हा वृंदा चई करे क्षण क्षण में भगवान व्याकुल थी करे उहा रख लॻाए रहिया आहिनि ऐं भगवान रुदन करे रहिया आहिनि रोई रहिया आहिनि भक्त जे लाइ इंद्रादिक जो देवता कहत शिव कौं सोए आत्म वृंदा के विखे श्रीपत का मन होए देवता भी लीला समझी न सघिया चओ जय श्री कृष्ण कबीरदास जी चवनि था कमलापति कबला नहीं जाना अरे लक्ष्मीपतिअ खे लक्ष्मी माता नथी समझे अर्धांगिनी अध शरीर गॾु रहण वारी जंहिंजे छातीअ में उन्हनि जो चिन्ह आहे उहा नथी समझी सघे त पोइ वरी केरु समझी सघंदो चओ जय श्री कृष्ण देवता भी वीचारा न समझी सघिया अची करे ब्रह्मा जी शिव जी खे ॿुधाइनि था अरे भगवान वीचारा सुध बुध खोइजी आहिनि भगवान त रोअनि था भगवान खे कुझु यादि ई कोन्हे चओ जय श्री कृष्ण हरि सत भामा कौं कहे सुनो प्रिया विधि सोए जो नारद पृथकों कही कथा कहूं अब सोए हाणे इहा आत्म कथा थी वई न भगवान जे लाइ श्री कृष्ण भगवान माता सत्यभामा खे चवनि था हाणे अॻिते ॿुधो जेको संवाद थियो नारद जी पृथ्वीअ में हाणे ध्यानु ॾेई ॿुधो भाई इहा तव्हां कथा श्रवण कई कि माता वृंदा सती थी ठीकु आहे भगवान उन्हनि सां छल कयो इहा कथा ॿुधी वरिती हाणे थोरो भाव जे भक्तीअ जे चश्मे सां तत्व जे चश्मे सां भगवान खे निहारणु खपे चवंदा आहिनि महारास अगरि तव्हांखे ॿुधणी आहे पढ़णी आहे त पहिरियों गीता पढ़ो न त ईअं न थिए कि उल्टो भगवान में दोषारोपण कयो अगरि तव्हांखे महारास ॿुधणी आहे गोपी गीत ॿुधणो आहे गोपियुनि जी कथा ॿुधणी आहे त पहिरियों गीता ज़रूरु पढ़जो ताकि तव्हां पहिरियों सम्झो कि भगवान आहिनि केरु जंहिंजो नालो वठण सां काम क्रोध और लोभ मोह बिनस जाए अहम में छा उहे भगवान काम जे वश में छा उहे भगवान मोह जे वश में थींदा ओहो असांजी वीचारधारा ॾाढो किरी पवंदी आहे छो जो कई माण्हुनि सवाल कंदा आहिनि ऐं करणु बि खपे प्रश्न ज़रूरु करणु खपे तॾहिं त समाधान थींदो भाई तॾहिं मां चवंदो आहियां जेके मोबाइल आहिनि उहे विज्ञान जो साधन अथव इहे एक्सेस टाइम जे लाइ अथव जेको बि तव्हां ऑनलाइन ॾिसो था सत्संग कीर्तन सभिनी संतनि महात्माउनि जो जेको बि ॾिसो था हा न उहे सभु प्रत्यक्ष सत्संग जे अलावा अथव कल्याण प्रत्यक्ष सत्संग सां थींदव मुरारी बापू चवंदा आहिनि एक संत होना चाहिए चओ हरे राम सतगुरु संत हिकिड़ा देहधारी हुजण ई खपनि साम्हूं जेके असांखे बाह पकड़े सघनि किरण खां बाह पकड़नि न मोबाइल थोरी बाह पकड़ींदी ही उपकरण थोरी न बाह पकड़ींदा असांजी ऑनलाइन त लखे सत्संग हली रहिया आहिनि लखे चओ जय श्री कृष्ण असांजो बि रोज़ ऑनलाइन हलंदो आहे उहो इन जे लाइ आहे कि जेके नथा अची सघनि कॾहिं हाज़िरी नथा लॻाइनि या अचनि बि था उन्हनि खे वधीक सत्संग खपे त उन्हनि जो प्रेम वधे भक्ति वधे पर प्रत्यक्ष जीअं हिन महिल सत्संग हली रहियो आहे तव्हां वेठा आहियो ऐं सत्संग हले थो ईअं हलण ई खपे
इहो त अटेंड करणो ई पवंदो, लखो कम छॾे करे। 3 टाइम भोजन, 3 टाइम सत्संग, न त 2 टाइम, न त 1 टाइम त कयो। 1 टाइम बि नथा कयो त पोइ वरी असां इच्छा न रखूं कि वरी मनुष्य जीवन मिले असांखे या मुक्ति मिले। ध्यान ॾियो, हिकिड़ो जीवन में संत हुजणु खपे, हिकिड़ो विशेष जीवन में ग्रंथ बि हुजणु खपे, हिकिड़ो जीवन में कंत हुजणु खपे। कंत यानी इष्ट। सभिनी स्वरूपनि में हिकिड़ो तव्हांजो प्रिय स्वरूप हुजे जेको तव्हांजे दिलि खे वणे। असां थोपियूं नथा कि तव्हां श्री कृष्ण खे पकड़ियो, राम जी वणे, शिव जी वणे, अंबे माता वणे, गजानंद भगवान वणण, या निर्गुण रूप तो वणे, जेको स्वरूप तव्हांखे पसंदि आहे। चओ हरे राम। हिकिड़ो संत, हिकिड़ो ग्रंथ, हिकिड़ो कंत ऐं हिकिड़ो मंत्र हुजणु खपे ऐं हिकिड़ो पंथ हुजणु खपे। पंथ यानी छा? रस्तो, राह हुजणु खपे। चओ हरे राम, हे हरे। तॾहिं असांजो भलो थींदो, कल्याण थींदो। किरूं त बाह केरु पकड़े, समस्या अचे त समाधान केरु करे। ये पर्दाऊं मोबाइल थोड़ी कंदा। इन करे सावधान रहो। भक्ति सदा जेकी भी थी आ, कम से कम बहुजन, हिकिड़ो वक्ता, हिकिड़ो श्रोता। हाँ, बाक़ी समय असां छा कयूं, इहो सभु ॾाढो सुठो आहे। असां बि ॾाढो लाभ वठंदा आहियूं। इन में जेको बि आहे सत्संग, कीर्तन, भक्ति, बाबा जन जी कार्तिक कथा मां सभु अपलोड करे रखी आहे। हे मुंहिंजो कुझु बि न आहे। जेको बि तव्हां ॿुधो था, मां उन्हनि जी ॿुधी करे थो ॿुधायां कथा। चओ जय श्री कृष्ण। तव्हां ॿुधी ॾिसो, सेवादारनि खे चओ, बाबा भगत राम साहब जन जी तव्हांखे कथा मोकिलींदा। कार्तिक कथा ॾाढी सुंदर, ॾाढी प्रेम सां, शांतिपूर्वक, स्थिरता सां। भले असां उहे न करे सघंदासीं, उहा असां में तन्मयता कोन्हे, न उहो ज्ञान आहे, कुझु बि कोन्हे, पर जेको असां ॾेई रहिया आहियूं इहो बि उन्हनि जो ई प्रसाद आहे। चओ जय श्री कृष्ण। हाणे ध्यानु ॾेई ॿुधो कि हीअ पद्म पुराण जी कथा ॿुधी रहिया आहियो। इन जे अलावा स्कंद पुराण, हरि पुराण ऐं ॿिया बि कई पुराणनि में, ऐं विशेष श्री देवी भागवत महापुराण में तुलसी माता जी कथा लिखियल अथव। हाणे ध्यानु ॾेई ॿुधो। तुलसी माता धरतीअ ते अवतार वरितो। हिन में जेको वर्णन न आहे, इन जे अलावा उहो ध्यानु ॾेई ॿुधो कि दक्ष सावरणी मनु महाराज जे वंशावलीअ में हिकिड़ा महात्मा थिया, श्री धर्म ध्वज महाराज। उन्हनि जी कन्या थी ऐं नालो उन्हनि जो तुलसी ही पियो। ऐं जन्म वठी करे होश संभाले उन्हनि तपस्या शुरू कई ब्रह्मा जी जी। ब्रह्मा जी प्रकट थिया, साक्षात दर्शन ॾिनो कि वर घुरो। तॾहिं हथ जोड़े करे तुलसी माता चवण लॻी त हे ब्रह्मा जी, मांखे वरदान में इहो ई लाभ खपे कि जंहिंजा नेत्र सभिनि खां सुंदर आहिनि, जेके मोह माया खां बचाइण वारा, अकारण प्रेम करण वारा, त्रिगुणातीत, माया जा स्वामी, माया जा बंधन खोरण वारा, माया में फथल न, ध्यान ॾिजो, उहे श्री विष्णु भगवान वासुदेव मुंहिंजा पति बणजनि। चओ हरे राम। इहो वरदान घुरियो तुलसी माता। ऐं इहो बि ॿुधायो कि मां पिछले जन्म में उन्हनि जी गोपी हुयसि। केरु हुयसि? गोपी, सदा खां जेके गोलोक धाम में हूंदियूं। ऐं हिकु बार मूंखे भगवती राधा रानी कंहिं कारण जे करे शाप ॾिनो कि तूं धरतीअ ते जनम वठ। मां स्वीकार करे त आयमि, पर मां चाहियां थी मां पंहिंजे श्री भगवान जे बिना न रही सघंदसि। मां सदा सदा उन्हनि जी आहियां, उहे मुंहिंजा स्वामी। इन करे तव्हां वरदान ॾियो कि हिन जन्म में मां श्री भगवान खे पायां, उहे मुंहिंजा पति बणजनि। तॾहिं ब्रह्मा जी ॿुधायो त हे देवी, ध्यानु ॾेई श्रवण कयो। भगवान ही हिकिड़े रूप में, आंशिक रूप में हिन धरतीअ ते जन्म वरितो आहे। चओ जय श्री कृष्ण। उहे बि गोलोकवासी सुदामा नाले जा गोप हुया। जो तू गोलोक में गोपी हुई, गोलोक में सुदामा हो न, ब्राह्मण देवता, ॿिया सुदामा, गोप भगवान जा सखा। ऐं भगवान ही पंहिंजे ई अंश सां, ध्यानु ॾेई ॿुधजो, हिकु हिकु शब्द कीमती अथव। भगवान पंहिंजे ई अंश सां धरतीअ ते शंखचूड़ नाले सां प्रकट थियो आहे। ॿियनि शास्त्रनि में शंखचूड़ नालो अथव।
चओ हरे राम। हिते जलंधर नालो अथव, तव्हां पढ़ी ॾिसो श्री देवी भागवत में त विस्तार सां लिखियल अथव। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। स्कंद पुराण, हरि पुराण, पद्म पुराण, देवी भागवत पुराण आदि ॿियनि पुराणनि में भी इन्हनि जी कथा अथव। त उहो श्री विष्णु भगवान ही पंहिंजे अंश रूप में प्रकट थिया आहिनि। त पहिरियों भगवान अंश रूप सां शंख चूड़ सां तुंहिंजो विवाह थींदो, पोइ भगवान उन स्वरूप जो उद्धार कंदा, उनखे पंहिंजो स्वरूप ॾींदा, उनजो भी जेको शाप आहे लही वेंदो ऐं उहो गोलोक में वापसि पंहिंजे स्वरूप में वेंदो ऐं पोइ भगवान तोसां विवाह कंदा। चओ जय श्री कृष्ण। इन तरह सां बद्री वन में अची करे माता तुलसी तपस्या कई ऐं बद्री वन में ही शंख चूड़ सां उन्हनि जी जीअं ई मुलाक़ात थी, उहे मिलिया त ब्रह्मा जी वरी प्रकट थी आया, पाण उन्हनि खे विवाह करायो। इन खां पोइ कई सालनि तक उहे रहिया, राज संभालींदा रहिया। महान योगी हा शंख चूड़, टई लोक वश में करे वरतऊं, पर देवता दुखी थिया कि असांजी अहिड़ी दशा कि असां ॿिए कंहिंजे वश में रहूं हिन जे। तॾहिं देवताउनि ब्रह्मा जी खे, शिव जी खे, भगवान खे प्रार्थना कई। भगवान उन्हनि खे सुंदर त्रिशूल ॾिनो, शस्त्र ॾिना ऐं शिव जी जे द्वारा उन जो वध थींदो। ऐं त सभु सम्झनि पिया। जेॾीमहिल युद्ध करण विया शंख चूड़, त माता तुलसी जेॾीमहिल दुखी थी हरी, त उन पाण चयो देवी तूं यादि कर, धीरज रख, कि हे त होली आहे, हिन में भगवान जी कृपा आहे, लीला आहे, ऐं तुंहिंजो वास्तव में जेको असली स्वरूप आहे, जेको भगवान नारायण ई तुंहिंजा पति, त ही त कल्याणकारी घटना थी रही आहे। तॾहिं उहा निश्चिंत थी। ऐं इन तरह सां भगवान शंख चूड़ जो जीअं उद्धार कयो त सुंदर विमान ते चढ़ी करे वापसि उहो सुदामा नाले गोप थी गोलोक धाम वियो। चओ हरे राम। तब भगवान श्री विष्णु यादि था कराइनि त हे देवी तूं मूंखे भले शाप ॾेई छॾियो, काई ॻाल्हि न आहे, मां तुंहिंजे वचन जो बि मां पालन कंदुसि, मां शालीग्राम बणी वेंदुमि, तूं गंडकी नदीअ में आ ऐं तूं जड़ रूप में यानी तुलसी जे रूप में प्रकट थींदी, तुंहिंजो केशावतार तुलसी थींदो ऐं तोखे यादि कर उहो समय तूं मुंहिंजे लाइ तपस्या कई, असली परमपति त मां ही आहियां तुंहिंजो। चओ हरे राम। ये जलंधर भी भगवान ही प्रकट थिया आहिनि, ॿियो कोई कोन्हे, उन्हनि जो ई अंश रूप आहे। त भगवान इहो भेद खोलियो आहे श्री देवी भागवत महापुराण में कि तूं मुंहिंजे लाइ तपस्या कई, भुलिजी वई बद्री वन में। पोइ यादि आई, अरे हरि अनंत हरि कथा अनंता, हरि अनंत हरि कथा अनंता। केरु सम्झी सघंदो। लेकिन पोइ बि भगवान ॾिसो कपट कयो, छल कयो माण्हुनि जे नज़र में, हा न। ऐं भगवान रोअनि था, कंहिंजे लाइ था रोअनि? मोह जे करे, काम जे करे। ओहो, भगवान प्रेम में था रोअनि कि न मुंहिंजे लाइ एॾी भक्ति कई, तपस्या कई, सती बणिजी वई, साक्षात उहा भगवान खे प्राप्त थी। यादि रखो, प्रकट जीअं लक्ष्मी माता भगवान विष्णु जी धर्म पत्नी आहे, 4 पत्नियूं अथव भगवान जी, केवल लक्ष्मी माता कोन्हे। हिकिड़ी लक्ष्मी माता, तुलसी माता, वृंदा माता, उनजो ई नालो अथव। चओ हरे राम। वृंदा भी नालो अथसि, तुलसी भी नालो अथसि। इन करे वृंदावन मथुरा जे साम्हूं वो एडी तुलसी हूंदियूं, एडी तुलसी, उनजो नालो पइजी वियो वृंदावन। भगवान पइजी वियो कि भगवान तुलसीअ जे पोयों पोयों घुमंदा आहिनि, तुलसीअ जे लाइ लालायत रहंदा आहिनि। त वृंदावन बिहारी लाल की। त हिकिड़ी लक्ष्मी माता भी, तुलसी माता, टियों सरस्वती माता, उहा भी भगवान जी धर्म पत्नी अथव। चौथी गंगा माता। हर हर गंगे, बोलो सरस्वती मैया की। ये भगवान जे वक्ष में चिन्ह रूप में सम्मिलित हूंदी अथव। प्रत्यक्ष त लक्ष्मी माता जो वर्णन जाते काथे हूंदो आहे, पर चवनि था भगवान जी असांजे हिंदू धर्म जी महिमा गरिमा आहे। मुसलमाननि जो हेतिरो सो क़ुरान बस, ईसाइनि जो हेतिरो सो बाइबल, लेकिन हिंदू धर्म जो कोई अंत कोन्हे। अथाह भगवान जी लीला केरु पाए सघंदो। और वाकई तव्हां थोड़ा घणा अगरि पुराण पढ़ंदो न त अंधो भी विश्वास करे।
अहिड़ा अहिड़ा ताना बाना धागा निकिरनि था की वाकई युगनि युगनि खां पोइ उन्हनि जा जेके जन्म आहिनि, उन्हनि जा जेके पूर्वज आहिनि, उन्हनि जी कथाऊं थी जुड़नि। 100 पीढ़ियूं केवल श्रीमद भागवत पढ़ो न, दिमाग़ चक्कर खाई वेंदो, पूरो पढ़ी ॾिसो। और ठीक सां जॾहिं पढ़ी करे सम्झो कि घणा त हुन में वंशावली लिखियल आहे। 100 वंश पहिरियों जी कथा लिखियल आहे, 100 वंश पोइ जो उन जो लिखियल आहे, कोई वृतांत लिखियल आहे। राजा बलि केरा त पिछले जन्म जी घटना लिखियल है। थोड़ा सा गुल चाड़े छॾियऊं शिव ते, अचल राज मिलियो। हिक हिक प्रमाणिक घटना लिखियल है। चओ हरे राम। छो जो ये परमात्मा ही प्रकट कया, ये वेद शास्त्र के इंसान न बनाया, भगवान ही बनाया। तंहिंजे करे जेकी ॻाल्हि सम्झ में न अचे त प्रणाम कयो। भगवान खे कॾहिं बि बुद्धि सां न तोरियो, भाव सां, प्रेम सां, अखियुनि जे लुड़क सां, हृदय सां भगवान खे असां तोरियूं। पोइ बि तोरे न सघंदासीं। छो हरे राम। पोइ बि असां नापे सघंदासीं भगवान खे, तोरे सघंदासीं? न न। हरि अनंत, हरि कथा अनंता। बस इहा चौपाई यादि रखिजो। पढ़े गुण है बहु विद सब संता। वॾा वॾा सिद्ध संत महात्मा ईअं था चवनि, जेके भगवान सां गॾु रहण खाइण पीअण वारा, दर्शन करण वारा, भक्ति करण वारा, ब्रह्म ज्ञान पाइण वारा, अमल आत्मा हिकु थियण वारा, प्रवेश करण वारा। त असां जहिड़ी साधारण इंसाननि जी कहिड़ी ॻाल्हि आहे भाई। बोलो भक्त वत्सल भगवान की। भगवान चवनि था, हे देवी तूं भुलिजी वई आहे, तूं पिछले समय में मुंहिंजी तपस्या कई, आराधन कई। मां त करुणा करे कृपा करे तो वटि आयो आहियां। मां ई त तुंहिंजो पति आहियां। क्षण भंगुर लीला वारे मुंहिंजे शरीर तू जलंदर रखे पहचाने वते, मूंखे न सुञाते। चरणनि में किरी पई। हरे राम। या भगवान जी राजवारी कथाउनि। भगवान वरदान ॾिना, हे तुलसी, हे तुलसी, धरतीअ ते जेतिरा बि वॾा वॾा गुल आहिनि, हीरा मोतीन, धरतीअ ते जेतिरी बि सामग्री आहे, उहा चाढ़े कोई त मां एतिरो राजी न थींदुमि। केवल हिकु पत्र कोई तुलसीअ जो चढ़ाए त मां दीवानो थी वेंदो आहियां, गदगद थी वेंदो आहियां, उनखे दवाऊं ॾियणु लॻंदो आहियां, आशीर्वाद ॾींदो आहियां। कोई तुलसी रोपे, जल ॾे, सिंचे, पूजा करे, अर्चन करे, आरती करे। तुलसी गोविंद बोलो हरि गोपाल राधा 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 लाल बोलो। गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। Hare
श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय 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 राम श्री राम जय जय राम श्री राम जय 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 राम श्री राम जय जय राम श्री राम जय 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 राम ओ श्री राम जय जय राम श्री राम जय 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 राम श्री राम जय जय राम श्री राम जय 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 राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम बोलो श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम हे नंद नंद गोपाला नंद नंद गोपाला हे नंद नंद गोपाल आनंद नंद गोपाल हे नंद नंद आनंद नंद यदु नंद नंद गोपाला हे नंद नंद आनंद नंद यदुनंद नंद गोपाल हे नंद नंद आनंद नंद यदु नंद नंद गोपाल हे नंद नंद आनंद नंद यदुनंद नंद गोपाल हे नंद नंद गोपाल आनंद नंद गोपाल हे नंद नंद गोपाल आनंद नंद गोपाल नंद नंद गोपाल आनंद नंद गोपाल हे नंद नंद गोपाल आनंद नंद गोपाल हे नंद नंद आनंद नंद यदु नंद नंद गोपाल हे नंद नंद आनंद नंद यदुनंद नंद गोपाल हे नंद नंद आनंद नंद यदु नंद नंद गोपाल हे नंद नंद आनंद नंद यदुनंद नंद गोपाल हे नंद नंद गोपाल आनंद 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 नंद गोपाल ओ हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा रसक बिहारी जय राधा रसक बिहारी जय राधा रसिक बिहारी जय राधा रसिक बिहारी
बिहारी जय राधा रसिक बिहारी जय राधा रसिक बिहारी जय राधा रसिक बिहारी जय राधा रसिक बिहारी राधे राधे रटो चले आएंगे बिहारी राधे राधे रटो चले आएंगे बिहारी आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी हो आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी हे राधे 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 रटो चले आएंगे बिहारी 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 बोलो राधे राधे राम राधे जय राधे राधे राम राधे जय राधे राधे राम राधे 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 राम राधे 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 राम राधे 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 जय राधे राधे राम राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान भगवान की जगत गुरु श्री सात संगत जी अॼु एकादशी भक्ति योग तो शाम जो 7:30 बजे को 11 बजे तक सो कृपा करे अवश्य लाभ वठिजो सब परिवार सभिनि खे वठी अचिजो अॼु जी एकादशी जी अपार महिमा तव्हां राति जो श्रवण कंदा असांजा प्रकाश भैया चवनि था कि प्रथम 10 युगल जोड़ियां जो पहुंचेंगी उनको विशेष उपहार दिया जाएगा। ये कुछ न कुछ कंदा रहंदा आहिनि त सो जेके 10 जोड़ियूं यानी पति पत्नी है ना हा गॾु ईअं न लक्ष्मी माता अचे नारायण भगवान वैकुंठ वेठो हुजे ईअं न ॿई जेके ईंदा त उन्हनि खे कोई प्रेम स्वरूप भेंट ॾिनी वेंदी उहा स्वीकार कजो तयार रहो भाई पहिरियों ईअं न थिए 5 बजे हली अचो चओ जय श्री कृष्ण बोल वृंदावन बिहारी लाल की सेवादारी प्रेम सां भगवन नाम जो उच्चारण कयो चओ जय श्री कृष्ण हाँ हाणे सात संगत जी राम राम वठो भाई जय श्री कृष्ण हाँ 5 बार चओ अरे न थिया छा 5 बार जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण तव्हां भाई ॾाढी बोनस था खणी वञो पिया न श्री कृष्ण गोविंद हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख दुख भंजन भंजन पूरन कृपाल भगवान ॾिसो केॾा दयालु आहिनि चवनि था भाई कुभाए अनख आलस हो नाम जपत मंगल दिस दस हो पर हिकिड़ी त नई ॻाल्हि माण्हुनि जोड़े छॾी आहे कि भगवान जे नाले ते हसी मज़ाक बि कंदा आहिनि चओ हरे राम केॾी हसी मज़ाक कंदा आहिनि कुझु बि चवंदा आहिनि ऐं कंहिं बि इन तरीक़े सां बि ॾिसो भगवान जो नालो अची वञे त कल्याण ई कंदो आहे चओ हरे राम पर इन जो अर्थ इहो न आहे कि भगवान जी उपहास कजे मज़ाक उॾाइजे न न असां पंहिंजे भगवान जे भक्तीअ जो मर्यादा सम्मान कयूं ॾाढो आदर कयूं सिक रखूं पर हसी मज़ाक में माण्हू छा छा चवंदा आहिनि हिकिड़े माण्हूअ पुछियो त भाई माता पार्वती तपस्या कई हा त शिव भगवान जो छो वरण कई आहे कोई सवाल आहे
पार्वती माता त सदा ही उन्हनि जो ई स्वरूप आहे, सदा सदा खों त लीलाऊं भॻवान जूं। चऊं त तव्हांखे पतो न, भाई तूं ॿुधाए। चए पियो माता पार्वती इन करे शादी कई शिव भगवान सां कि उनखे कोई समस्या न रहंदी। मैं भगवती माता आहे जगत जननी, उनखे कहिड़ी समस्या? ई साईं तव्हांखे पतो कोन्हे। तूं ॿुधाए भाई। ई सभिनि खां पहिरियों समस्या त इहा आहे कि शिव भगवान कपिड़ा पाईंदा ई कोन, उनजा धोइणा ई न पवंदा। मैं वाह बलिहार भाई। ॿी समस्या चई कॾहिं बि लाइट बंदि न थींदी, चंद्रमा हमेशह भगवान जे जटाउनि में हूंदा आहिनि। नो वाटर प्रॉब्लम, जल जी समस्या न आहे। कल कल कंदी गंगा मैया 24 कलाक वही रही आहे। अच्छा इन करे असांखे त पढ़ियो ई न करी, शास्त्रनि में त नई जानकारी मिली कि इन खां बि वॾी समस्या कहिड़ी? कि भगवान जो कोई मकान बंगलो आहे कोन, नौकराणी जी कोई गुलामी कोन्हे, सभिनि खां वॾी। चओ हरे राम। न त काम वाली बाई जी केॾी मुसीबत आहे। चओ जय श्री कृष्ण। अहिड़ी ॻाल्हि न आहे भाई। ये भगवान अर्ध नारीश्वर आहिनि, ये भगवान जी लीलाऊं आहिनि। ये कई कल्प गुजरिया आहिनि, कई युग गुजरिया आहिनि, भगवान लीलाऊं कंदा आहिनि। संभवामी युगे युगे, तंहिंजे करे कल्प भेद सां कथा में कुझु न कुझु परिवर्तन बि अची वेंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। कथा तव्हां श्रवण करे रहिया हो साध संगत जी। भगवान माता तुलसीअ खे वरदान बि ॾिना ऐं भगवान शालिग्राम रूप में प्रकट थिया। तुलसी माता, वृंदा माता तुलसीअ जे वृक्ष जे रूप में। भगवान अनंत महिमा गाई तुलसी माता जी। उहा तव्हां राति जो एकादशी में ॿुधिजो। ऐं जेको आंशिक रूप में भगवान शंखचूड़ रूप में जेके आया न, जॾहिं उन्हनि जो देह त्याग थियो शिव भगवान जे कृपा सां, त तुरंत सुंदर विमान आयो, उन में हो चढ़ी करे विया। लेकिन उन्हनि जो जेको शरीर हो, उन में जेके हड्डियूं हुयूं, उन सां ॾाढो सुंदर शंख ठहियो। त उहो शंख उनखे बि भगवान वरदान ॾिना। ते शंख देवताऊं बि वॼाईंदा आहिनि, उन्हनि जो ॾाढो लाभ थींदो आहे। जंहिं घर में शंख वॼंदो आहे, जंहिं घर में शंख जी आवाज़ थींदी आहे, उते लक्ष्मी नारायण भगवान अची करे रहंदा आहिनि। सभु दुख दूर थींदा आहिनि, विघ्न अपशुकन उते दूर थींदा आहिनि। जंहिं घर में शंख हूंदो आहे, शंख में जेको जल विझबो आहे, चओ हरे राम, उहो जल असां छंडो हणंदा आहियूं। उन में चवनि था कई कई तीर्थनि जो लाभ मिली वेंदो आहे। चओ हरे कृष्ण। हरे कृष्ण। एॾा भगवान वरदान ॾिना नंढी नंढी ॻाल्हियुनि ते। इन करे घर में शंख जरूर रखो। जाते शंख जी आवाज आई, उते बुरी जीवात्माऊं भूत प्रेत ॾिसी बि नथा सघनि पिया। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। परिवार में आपस में उते प्रेम हूंदो आहे, दुर्भावना न हूंदी आहे, कटुता न हूंदी आहे, लड़ाई झगड़ा न थींदा आहिनि। जाते भगवान नाम हले, कीर्तन हले, ऐं जाते शंख जो उद्घोष थे, शंखनाद थे। भगवान श्री कृष्ण पाण शंख वजायो आहे, पांचजन्य। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। न त केॾा झगड़ा था हलनि, पति पत्नी में केॾा वाद विवाद हलंदा आहिनि, उहे सभु ख़तम थी वेंदा आहिनि। उते शांती हूंदी आहे। वॾी महाभारत थियण हूंदी आहे त बसि ईअं छिक में निकिरी वियो, थोरो सो हीअं हूअं में निकिरी वियो, हेॾो होॾो में निकिरी वियो, पतो ई न पवंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। माण्हू दुखी पंहिंजे मन मों आहिनि, पर दोष त ॿिए ते ई लॻाईंदा आहिनि। दोष कोई पाण ते थोरी हणंदो आहे। मां थोरी चवंदुमि मुंहिंजो दोष आहे, मां चवंदुमि न तव्हां ग़लति आहे। कोई सचो माण्हू हूंदो जेको पंहिंजो दोष मञे, और कोई भक्त माण्हू हूंदो जेको निर्दोष हुजे पोइ बि पंहिंजो दोष मञे। न त हर इंसान तुरंत सोचींदो आहे ॿिए ते दोष कीअं लॻायां, उहो कहिड़ी पॉइंट आहे जंहिंसां हिन ते दोष लॻायां। चओ जय श्री कृष्ण। हर माण्हू ॿिए मों ई दुखी आहे। और सुख मिलण जो साधन त पंहिंजो अंतःकरण आहे, पंहिंजो ई मन आहे, जातो सुख मिले। अटकू राम मटकू राम ॿई बीठा साध संगत जी। मंगलू राम आयो। अटकू राम चवण लॻुसि, मंगलू भाई ये देवी जेकी वञे थी न, हा इन सां अगरि मुंहिंजी शादी थिए त मां तुलसीअ जा 3 ॾींहं विर्त रखंदुमि। अच्छा 3 ॾींहं तुलसीअ जा? हा।
मंगलू राम चई मां दुआ तो कयां भगवान सां अगरि इन जी तोसां शादी थी न त मां 3 ॾींहं न 5 साल विर्त रखंदुमि तुलसीअ जो। ये छोड़े तूं मूंसां एॾो प्रेम त न कंदो आहे, हा तूं छाजे करे विर्त रखंदे कि तोखे पतो कोन त इहा मुंहिंजी ज़ाल आहे जेकी वञे थी पई, हिन जी तोसां शादी थिए त मां सुखी थी वेंदुमि न। चओ हरे राम। अहिड़ी त कल्पना उन माण्हुनि जी, सभु दुखी लॻल पिया आहिनि। चवनि था कोई धन कर दुखी, कोई तन कर दुखी, कोई मन कर रहत उदास, थोड़े थोड़े सभी दुखी लेकिन सुखी श्री राम के दास। बोल वृंदावन बिहारी। इंद्रादिक जो देवता कहत शिवह को सोए, आत्म वृंदा के विखे श्रीपत का मन होए। देवताउनि भगवान खे सूचना ॾिनी नारायण भगवान ॾाढो विषादग्रस्त थी विया आहिनि। निरख पराक्रम रुद्र का तब असुर गए अकुलाए, जलंधर माया रची तब उमा रूप बनाए। हाणे हेॾे ध्यान जो भाई, ओॾे युद्ध हली रही अथव, काथे जलंधर अञा जीअरो अथव। चओ हरे राम। हे त भगवान लीला ॾेखारी। ओॾे भयंकर युद्ध थी हले, कई तरह जा दांव बिल्कुलु लॻाए करे बि जेॾी महिल दाल न ॻरी त हाणे वरी हिकु बार जलंधर माया कई। जिम बदन गौरी जानिए तैसे बनी वह रंग, तह असुर दो अन सुंभ सुंभ रक्षक दिए तिह संग। रथ ऊपर बैठाए के भूखन वस्त्र बनाए, दुष्ट बुद्धि असुरन करी ऐसी युगत उपाय। बहु दुख सुंभ निसुंभ ताहि दिखराव है, चहूं और ते घेर त्रास उपजाव है। रुदन करत तह उमासी सुकर मार है, और ताड़त बहु भांत सुकेश उपाड़ है। कहाँ हमारा रुद्र जी मुख यह वचन उचारे, मुझे छुड़ावो रिपन ते मारो असुर पछाड़े। हरे राम। हाणे ॾिसो केॾी चालाकी कई, केॾो वॾो छल कयो जलंधर। जलंधर माया रची, इहे माया में ॾाढा वॾा थींदा आहिनि माहिर। उन माया जी पार्वती माता बणाई, ऐं पार्वती माता खे जेके राक्षस आहिनि उहे पकड़ी वठी था वञनि, मारे रहिया आहिनि माता पार्वतीअ खे। माया जी ध्यानु ॾिजो, नकली उहा नकल करे रोए थी पई। माया में ईअं नज़र थो अचे, अहिड़ी माया थी, अहिड़ी माया थी, जंहिंजो अंतःकरण साफ़, हृदय भोलो भालो, उहे भोलेनाथ भगवान ॾिसी करे वीचारा व्याकुल थी विया। अरे हे पापी राक्षस पार्वती खे मारींदा था वञनि। उमा रुदन थी करे, पार्वती माता रोए थी, हा कंत हा स्वामी, हे देवन जा देव महादेव मुंहिंजी रक्षा कयो, मुंहिंजी रक्षा कयो। इहो ॾिसी करे भगवान ॾाढो व्याकुल थिया। भगवान सच सम्झण लॻा, लेकिन हुन माया कई। हाणे एॾो व्याकुल थी विया, धनुष छॾिजी वियो, त्रिशूल छॾिजी वियो, युद्ध बंदि थी वई। इहो लाभ मिलियो दैतन खे। एतिरी देर में पतो न आहे घणा करोड़े संहार करे छॾिना भगवान भोलेनाथ। भगवान अॼु व्याकुल थी विया। चओ जय श्री कृष्ण। रुद्रताहि की और निहार्यो, गिरधर पर्यो न कछु संभार्यो। अपने बल की सुरत न पावे, तीन लोक जाको जस गावे। अहिड़ी अद्भुत ॻाल्हि थी, भगवान पंहिंजो बल भुलिजी विया। अहिड़ी लीला हली, भगवान साणा थी पिया। अरे सभु देवता जंहिंजे बल ते हलंदा आहिनि, देवन जा बि देव महादेव, चओ हरे राम, उहे भगवान व्याकुल थी विया। हाय हाय मुख ते कहे भयो मोह वस सोए, गौरी का दुख निरख के अति श्रम शिव को होए। दैतन वडा महो तस कीना, पुन उठ धनुख जलंधर लीना। बाण तीन शिव और पठाए, एक रुद्र को मस्तक लाए।
द्वितीया बाण लग्यो और माही अत विकराल तेज जिह आही तृतीया उदर माह तिह दयो महादेव मूर्छा होए गयो। हरि राम। हाणे त जेके दैत हुआ त महोत्सव करण लॻा, ॾाढो ख़ुशि थिया कि असांजी जेकी योजना सफल थी हुई। षड्यंत्र इन मौक़े जो फ़ाइदो खणी करे तुरंत जलंधर अधर्म युद्ध कई। ॾिसो, जेसिताईं शस्त्र कोन्हे हथ में त युद्ध न कबी आहे। माण्हू कोई युद्ध खां बीह रहे अलॻि थी करे उनखे वार न कबो आहे। लेकिन पहिरीं हो त छल ऐं इहे माया ई करण वारा आहिनि। माया करे तुरंत धनुष खणी करे 3 तीर शिव भगवान खे हया, ॾाढा ख़तरनाक। हिकिड़ो मस्तक में, ॿियो छातीअ में, टियों पेट में। शिव भगवान मूर्छित थी विया। चओ हरे राम। हो त आशुतोष औढर दानी, हो त अविनाशी। चओ जय श्री कृष्ण। ये भगवान जी लीलाऊं साध संगत जी। अगर टक्कर में युद्ध हले तॾहिं मज़ो ईंदो आहे न। एक क्षण में भगवान टियों नेत्र खोलन, सब जली भस्म थी वञे, तो पोइ मज़ो अचे आ युद्ध जो। चओ जय श्री कृष्ण। सुरहु जाय तब शिव को कहयो तुम काहे वस मूर्छा भयो सुनहु देव यह माया आही निश्चय जानो गौरी नाही। अहिड़ी हालत ॾिसी करे देवताऊं आया भोलेनाथ खे जगाइण लॻा। भोले बाबा, ओ देवन जा देव महादेव, जागो प्रभु। हे तव्हां छा था ॾिसो पिया? अरे हे सभु इन्हनि दैतनि जी माया अथव, सभु हे नकली अथव, छल अथव। माता पार्वती सुखी वेठी आहे कैलाश ते, हिननि जी ताक़त न आहे कुझु करण जी। हे प्रभु जागो। चओ हरे राम। तीन लोक पत प्रभु अविनाशी उठो बेग हम आवत हासी अगन रूप हरिधारियो शब्द सुनत कियो क्रोप भाग चले 10 दिशा को निरख असुर सब जोध। अची हथ जोड़ियूं, प्रभु जागो, असांखे त खिल थी अचे, तव्हां हे कहिड़ी लीला करे रहिया हो। उथो प्रभु, हे सभु माया अथव। जॾहिं प्रेम सां निवेदन कयूं, शिव भगवान जी वंदना कयूं, प्रभु उथो, पंहिंजो बल संभालियो। ओम शिवाय हरि ओम शिवाय, 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 ओम शिवाय हरि ओम शिवाय। शिव शंकर जय शिव शंकर, शिव शंकर भोले, सब देवों में देव निराले, जय बम बम भोले। ओ जय शिव शंकर, जय शिव शंकर, शिव शंकर भोले, सब देवों में देव निराले, जय बम बम भोले। हे जय बम बम भोले, जय बम बम भोले, ओ जय बम बम भोले, जय बम बम भोले,
बम भोले भोले, जय जय बम 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 भोले, जय बम बम भोले, जय बम बम भोले। शीश तुम्हारे गंगा मैया चंद्र शिखर पर सोहे, तन पे सर्प विचरते रहते भक्तों के मन मोहे। उसको कैसा कष्ट जगत में नाम तेरा जो ले, सब देवों में देव निराले, जय बम बम भोले। ओ जय शिव शंकर, जय शिव शंकर, शिव शंकर भोले, सब देवों में देव निराले, जय बम बम भोले। जय शिव शंकर, जय शिव शंकर, शिव शंकर भोले, सब देवों में देव निराले, जय बम बम भोले। जय शिव शंकर, जय शिव शंकर, शिव शंकर भोले, सब देवों में देव निराले, जय बम बम भोले। जय बम बम भोले, जय बम बम भोले, जय बम बम भोले, जय बम बम भोले, जय बम बम भोले भोले, जय जय बम 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 भोले, जय बम बम भोले भोले, जय बम बम भोले। महादेव जी तूने ही सब देवों का संताप हरा, सागर मंथन से निकला विष तूने अपने कंठ धरा, इसीलिए हर प्राणी तुझको नीलकंठ बोले, सब देवों में देव निराले, जय बम बम भोले। जय शिव शंकर, जय शिव शंकर, शिव शंकर भोले, सब देवों में देव निराले, जय बम बम भोले। जय बम बम भोले, 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 जय बम भोले। जय बम बम भोले, जय बम बम भोले। हिकिड़ी पंक्ति संगत जी चाहत कि सत्संग जेको हली रहियो आहे उन जी महिमा ॿुधायो। सत्संग में हरि नाम राधे राह दे, राह दे, राधे राधे श्याम। चो राधे राधे श्याम। तेरी शरण के अलावा कर भी क्या सकता हूँ, तेरी शरण के अलावा कर भी क्या सकता हूँ, तू जो सहारा दे दे मेरे प्यारे मोहन, तुम तो बड़े दयालु हो, मुझ पर भी कर दो रहम, आनंद मुझे भी अपना लो, दिन रात करूं मैं भजन, जपूं मैं श्याम राधे राधे, श्याम राधे, जपूं मैं श्याम राधे राधे मोहन, जपूं मैं श्याम राधे राधे, श्याम राधे, जपूं मैं श्याम राधे राधे मोहन। राधे राह दे, राह दे, राधे राधे श्याम, राधे 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 श्याम। सत्संग में हरि नाम के
मैंने सुने जो वचन दिल पे असर हुआ ही नहीं। तुम ही करो ना करम जपूं मैं श्याम राधे राधे श्याम राधे जपूं मैं श्याम राधे राधे मोहन जपूं मैं श्याम राधे राधे श्याम राधे जपूं मैं श्याम राधे राधे मोहन। बोल राधे राह दे राह दे राधे राधे श्याम। ओ राह दे राधे 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 श्री राधे राधे श्याम। साथ संगत जी थोड़ो सो भूमिअ जो दान कयो, अन्न दान ॾाढो कयो हूंदव तव्हां, ॿिया बि कई दान कया हूंदा। दरबार में भूमि दान थींदो त रुपयो बि न लॻंदो आहे। हिते जेके धरतीअ जो दान प्रेम सां कंदा आहिनि ॿी संगत खे वेहण जे लाइ, त भॻवान उन्हनि खे वैकुंठ जो पट्टो लिखी ॾींदा आहिनि कि तूं बाबा आनंदराम दरबार में संगत खे दान ॾिनो ई भूमिअ जो, अच मां तोखे वैकुंठ में पंहिंजे भूमिअ जो दान थो कयां, चओ हरे राम। हाँ थोड़ो थोड़ो तव्हां अॻिते ईंदव न त वीचारा 50 माण्हू कोई पोइ हिते वेही सघंदी संगत। दरबार में बि पूरी माताऊं वेठियूं भेनरूं ॾिसो, या त चवंदो आहे ईअं ठारायो जीअं क्रिकेट ग्राउंड हूंदो आहे, ईअं सीढ़ियूं लॻल हूंदियूं आहिनि, कुर्सियूं लॻल हुजनि बढ़िया ईअं। चओ जय श्री कृष्ण। गोल स्टेडियम वांगुरु ठहियल हुजे। हरे राम श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भाई जहाज में कैपेसिटी हूंदी आहे न 150 सीटियूं, 300 सीटियूं, 500 सीटियूं, है न। त जेके रिजर्वेशन कराईंदा आहिनि कलाक पहिरियों, जेके चेकआउट कराईंदा आहिनि अची करे पंहिंजो सभु ID कार्ड इहो सभु जेके ॾींदा आहिनि उन्हनि खे एंट्री मिलंदी आहे। ऐं अचानक कोई चए त मां बि वेंदुमि त चवंदसि भैया लाइन में लॻ, चओ हरे राम, समय सां अच। त असां हवाई जहाज जी क़दुरु कई आहे, रेल जी क़दुरु कई आहे, हाँ बस जी बि क़दुरु कई आहे, टाइम ॾिठो आहे हुनजो। अरे बुछड़ी सिनेमा जी बि क़दुरु कई आहे भाई, 9 बजे आहे त पोइ 9 बजे हल, चओ हरे राम, उहा बि पूरी। सत्संग जी क़दुरु न कई आहे। तॾहिं त ये शब्द आया कि सत्संग में हरि नाम के मैंने सुने जो वचन दिल पे असर हुआ नहीं। जिंदगी गुजरी वई ॿुधंदे ॿुधंदे, काथे आई श्रद्धा। श्रद्धा अचे त टाइम खां पहिरियों पहुची वञो। ऐं कई ईंदा बि आहिनि, उन्हनि खे श्रद्धा आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे, सभु ईअं न आहे। श्रद्धा धारण करण वारा श्रद्धालु न हुजनि त कथा हले ई कोन। चओ हरे राम। श्रद्धालु आहिनि जेके असां खां पहिरियों बि पहुची था वञनि, कथा शुरू थियण खां पहिरियों। इहा पकी श्रद्धा आहे। लेकिन अकारण देर सां अचणु इहो ग़लति आहे। कोई कारण आहे, कोई ज़रूरी कमु आहे, सम्झ में अचे थो, स्वास्थ्य ख़राबु आहे, या कोई ॾाढी सेवा जो कोई कमु आहे, ठीकु आहे। अकारण देर करणु, बिना कारण जे, इहा त अश्रद्धा आहे। उन्हनि खे त पोइ वरी लेट सां टिकट कटाइणी पवंदी, समय सां अचिणो पवंदो। चओ हरे राम श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। शुंभ निशुंभ विराता दोई, दियो श्राप शिव तिन कौ सोई। माया की तुम उमा बनाई, नाश करेगी तुम कौ साई। प्रथम छाडियो वज्र को, महादेव कर क्रोध। हरे राम। हाणे आशुतोष भगवान जरी 3 नेत्र सां ॾिठो, अरे हे पापी माया करे रहिया आहिनि, नकली पार्वती ॾेखारियऊं। मां केॾो दुखी थियुमि, केॾो व्याकुल थियुमि। हे केरु हुया राक्षस? चईं शुंभ निशुंभ। भगवान शाप ॾिनो, ओ शुंभ निशुंभ, तूं नकली माया जी रचना करे, तूं नकली पार्वती बणाई आहे न, और दुखी कयो आहे असांखे। यादि रख, तूं त नकली पार्वती बणाई अथई, तव्हांजो नाश पर तव्हांखे असली पार्वती कंदव। असली पार्वती भगवती देवी तव्हांजो नाश कंदव। अंबे माता जे आरतीअ में भाई ईंदो अथव,
शुंभ निशुंभ विदारे महिषासुर घाती धूम्र विलोचन नैना धूम्र विलोचन नैना निश दिन मदमाती ओम जय अम्बे गौरी ओम जय अम्बे गौरी मैया मूर्ति मैया जय आनंद करणी हो तुमको निश दिन सेवत हरि ब्रह्मा शिवरी ओम जय अम्बे गौरी 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 तव्हांजो नाश कंदो पार्वती माता जो नालो हिकिड़ो गौरी चओ हरे राम प्रथम छाडियो वज्र को महादेव कर क्रोध हाणे भगवान सभिनि खां पहिरियों उहो वज्र छॾियो यादि अथव देवताउनि जी शक्तिअ मां भगवान नारायण जी शक्तिअ मां वज्र तयारु थियो उहो ई वज्र भगवान छॾियो चओ हरे राम ॾिसो काॾे पदम पुराण जी ये कार्तिक जी कथा काथे अंबे माता जी कथा ताना बाना मिलनि था न हिते शिव भगवान उन्हनि खे शाप ॾिनो ऐं देवी भागवत महापुराण में ॾिसंदो त माता उन्हनि जो नाश कयो इहा गरिमा आहे असांजे शास्त्रनि जी चओ हरे राम एक जलंधर रह गयो हत किए सेना जोध चक्र सुदर्शन तब हन्यो धार अगन को रूप करोड़े करोड़े सभु जेके पापी राक्षस आहे भगवान मारे छॾिया अकेलो जलंधर बचियो चओ जय श्री कृष्ण तॾहिं शिव भगवान तुरंत उन्हनि ते उहो शस्त्र हलायो चक्र सुदर्शन तब हन्यो धार अगन को रूप अग्नि जो रूप धारियो सुदर्शन चक्र जलंधर ॾे हलियो डरपत भाग्यो बेग तब निरख जलंधर भूप अॻिते अॻिते डुक पाए जलंधर भॼण लॻो धायो पाछे चक्र रूप मारन को धारियो पोयों पोयों सुदर्शन चक्र मारण जे लाइ पीछो थो करे लॻियो जलंधर जाए तत खिन शीस उतारियो क्षण भर में उनजो मस्तक कटे अलॻि करे छॾियईं निरख देवता ताहि बहुत हरखत भये जीअं जलंधर जो मस्तक किरियो देवताउनि जी जान में जान आई ॾाढो प्रसन्न थिया कलहा दुख संताप सकल तेह मिट गए दुख कलह किट पिट संताप व्याकुलता सभु ख़त्म थिया वीणा ताल मृदंग भेरी पट बाजही वीणा ताल मृदंग भेरियूं ख़ुशी जूं वॼण लॻियूं बजय भेरी सरनाए में गजम गाजही बिल्कुलु ॼण मेघ मो घनघोर आवाज थी रही आहे ईअं साजा बाज हलण लॻा चढ़ विमान सब देव कुसुम वर खावही विमाननि ते चढ़ी करे देवताऊं गुलनि जी बरसात करे रहिया आहिनि जय जय शब्द पुकार निरत कर गावही बोलो गौरी शंकर भगवान की जय आशुतोष महादेव की कालस्य काल महाकाल की श्री लक्ष्मी नारायण भगवान की गजानंद भगवान की कार्तिक महाराज की नंदी महाराज की शिव गणों की सर्व संतों की ये जय जयकार थियण लॻियूं चओ हरे राम निकस जलंधर ज्योत रुद्रमय लय भई लेकिन ओॾी महिल ई कमाल थियो कहिड़ो बि हुयो जलंधर उन जी जोत निकिती ऐं शिव भगवान में समाइजी वई चओ हरे राम वृंदा की जो ज्योत उमा मह मिल गई माता वृंदा जेकी सती थी उन जी जोत माता पार्वतीअ में उमा में मिली वई करे रुद्र की अस्तुत सब सुर एक मन शिव भगवान जी सभु देवता हिक मन सां चित सां प्रसन्नता सां स्तुति करण लॻा चओ हरे राम कीनो हम को मुक्ता सकले दैतहन हे प्रभु तव्हां असांखे बंधननि खां आज़ाद कयो आहे असांखे मुक्ति ॾिनी आहे हरता करता जगत गुर जन की करत सहाय देवन बहु अस्तुत करी
मोह पै कही न जाए। सतगुरु चवंता अहिड़ी अद्भुत देवताउनि स्तुति कई, हरता करता भरता प्रभु सर्वेश्वर तव्हांखे अनंत प्रणाम आहिनि, उहा स्तुति चई नथी सघिजे। इंद्र कही पुन रुद्र को बात विष्ण की सोए, विरंदा बिरहा लग रहो करहु उपाउ तिस कोए। राजा इंद्र अची करे शिव भगवान खे चयो, भोलेनाथ भगवान विष्णु त वैरागी जोगी थी आहिनि, हा वृंदा करे भगवान व्याकुलता में दुखी। रुद्र कहो तुम शरण शकत की जावहो, उनते कारज होय तिस गुण को गावहो। शिव भगवान चयो कि हे कारज सिद्ध शक्ति देवीअ मों थींदो, तव्हां उन जी शरण वञो। सुनत वचन शिव अस्तुत माया की निचित, तुही जगत की उत्पत पालन करत मृत। माता जी अची करे देवताउनि स्तुति कई, हे माता आदि शक्ति भवानी तव्हां ई उत्पत्ति स्थिति संहार करण वारी आहियो। शकत युगत की मात तुम कोट नाम तुहि होए। शक्ति जुगती जी ही माता करोड़े तव्हांजा शुभ नाला आहिनि। ब्रह्मा विष्णु महेश सब तुम को ध्यावे सोए। ब्रह्मा जी शिव जी महेश ऐं विष्णु भगवान सभु तव्हांजो ध्यानु धारण था कनि, छो जो माता केवल शरीर रूप में न आहे। भगवान कृष्ण गिरिराज खयो, उहा शक्ति आहे न। ध्यानु ॾिजो, भगवान कंस खे मारियो, उहा शक्ति आहे न। सभिनि खां पहिरियों कथा ॿुधण खां पहिरियों हिकिड़ो शब्द यादि रखिजो कि सबका मालिक एक, गॉड इज वन। ऐं गुरु ग्रंथ साहिब जो पहिरियों अक्षर हिकु ओमकार। इहो त ज्ञान आहे। अलॻि स्वरूप ठाहिया आहिनि, तव्हांजी जंहिं स्वरूप में आस्था आहे उनखे ई परिपूर्ण परमात्मा मञो, बाक़ी उन्हनि जा स्वरूप आहे। देवी भागवत में तव्हांखे माता जो ई परमात्मा रूप नज़र ईंदो। शिव पुराण में वेंदो त उन में शिव भगवान खे परमात्मा चयो वियो आहे, त भटकजी न वञिजो, हा न। भागवत पढ़ण वारा शिव पुराण पढ़ंदो त पोइ तव्हांखे ईअं लॻंदो, अरे हिते त ईअं लिखियलु आहे, अरे हिकु ई आहे न, अलॻि अलॻि रूप धारण करे वेठो आहे। जंहिंखे जेको स्वरूप पसंदि आहे उन लाइ त उहो ई भगवान थियो। चओ हरे राम। तॾहिं कार्तिक कथा में पहिरें ॾींहुं कथा ईंदी आहे कि इन्हनि में भेद न कयो। शिव भगवान में, अंबे माता में, ब्रह्मा जी, गणेश भगवान, सूर्य भगवान, नारायण भगवान हिकु ई आहिनि। हरे राम। देवन जब अस्तुत करी प्रसन्नवंत भई माए, गगन मंडल ते ज्योत का तेज प्रकाश्यो आए। सब असुर देख के ऊपर अचरज जानियो, उसी तेज ते माया शब्द बखानियो। हरे राम। देवताओं ने स्तुति कई तो ओडी मलई तुरंत आकाश में तेजोमय वडो तेज प्रकट थियो माता जो। एक शब्द आकाश में ॿुधण आयो, माया। वही शब्द तुब देवन सब सुन पाइयो, वचन एहो जह तेज तहीं ते आइयो। त्रय प्रकार मोह रूप सुप्रगट बखानहु, उमा लक्ष्य सावित्री मम बपु जानहु। माता चवण लगी भगवती हे देवताओं मुंहिंजा टे स्वरूप आहिनि, ध्यान ॾेई ॿुधो। उमा, लक्ष्मी ऐं सावित्री। सावित्री केरा? ब्रह्मा जी जी धर्म पत्नी, बीबी पत्नी गायत्री, हा न। चओ हरे राम। त भाई मुंहिंजा टे स्वरूप आहिनि, उमा पार्वती माता, लक्ष्मी माता, सावित्री माता। जावो तिनके पास काज तुम हो वहीं, हर के सुर सुन बात शीस तिन ना वहीं। तव्हां टिनी देवियुनि वटि वञो, तव्हांजा कार्य सिद्ध थींदा। शिव भगवान भगवती माता वटि मोकिलियो देवी माता, टिनि स्वरूपनि खे पंहिंजो ॾेखारियो। चओ हरे राम। कि मतां भेद कयो, हिक खे घटि वधि सम्झो। चाहिना त उतो ई समाधान कनि, हा न, लेकिन टिनि स्वरूपनि में मोकिलियो अलॻि। तबह देवता तहाँ सकल उठ धाइये, गौरी लक्ष्य सरस्वती के डिग आइये। करी वेनती देवता हरख चित उपजाए, जो माया मुख भाखियो तिन कह दियो सुनाए।
तीन बीजत नहीं दये लिए देवता सोए कर प्रणाम त्रय शक्त को अति आनंदित होए। देवता टिनी देविन वटि विया, माता जी आज्ञा ॿुधाए करे टिनी देविन उन्हनि खे बीज दान कयो। टिनी चओ हरे राम। देवता ॾाढो प्रसन्न थिया। गौरी अवर सरस्वती हर बीज दिए ताहे पुनत नदी नो लक्ष्मी क्रोध होए मन माहे। ॾिसो पार्वती माता सावित्री माता प्रसन्न थी करे बीज दान कयो, पर लक्ष्मी माता प्रसन्न थी करे न ॾिनो। छाजे करे ॿुधायो? छाजे करे? छो जो जलंधर उन जो भाउ हो न। भाउ हुयो की न? समुद्र में ही प्रकट थियो न। चओ हरे राम। सब सुर चल आए तहां जहाँ हरि भस्म चढ़ाए वही बीज तह चिख्या मो देवों बोहे आए। टई बीज खणी करे देवता उते आया जाते माता वृंदा जी चिता हुई ऐं उन चिता में उहे टई बिज अची करे लॻायूं। चओ हरे राम। असां कंहिंखे शव खे मुर्दे खे हथ लॻायूं त स्नान करणो पवंदो, अपवित्र थी वेंदासीं। सचैल स्नान चयो वियो आहे कि अंतिम यात्रा में कोई अचे त कपिड़नि सहित स्नान करे, लेकिन उहो ई संतनि महात्माउनि जी गुल जेके हूंदा आहिनि उन्हनि जी समाधि ठहंदी आहे। असां अची करे उते मस्तक झुकाईंदा आहियूं, स्पर्श करे ईअं लॻंदो आहे कि गंगा में स्नान करे छॾियोसीं। छो जो उन्हनि भक्ति कई आहे। उन्हनि जा पुष्प भी पवित्र, अस्थियूं भी पवित्र, तन भी पवित्र, मन भी पवित्र। इहा भक्तीअ जी महिमा आहे। पंहिंजे पिता जा भी असां खणी वञूं त पोइ उन जे लाइ विधि निषेध आहे, हा न। उन जे लाइ विधि निषेध आहे। स्नान कयो, ईअं कयो, तॾहिं तव्हांखे कुझु पूजा करण जो अधिकार आहे, भोजन करण जो अधिकार आहे। लेकिन अहो भक्तीअ जी महिमा ॾिसो। संतनि जी समाधि त आहे, संतनि जा अवशेष त आहिनि उहे शरीर जा, जलण खां पोइ रख आहे न। उहे कुझु हड्डियूं जेके हूंदियूं आहिनि, समाधि में छा हूंदो आहे? चओ हरे राम। पर उते वॾा वॾा राजा महाराजा न संत महात्मा बि अची करे प्रणाम कंदा आहिनि। छाजे करे? कि उन्हनि भक्ति कई आहे। ऐं असां भक्ति न कंदा आहियूं। उहा महिमा ॾिसी करे बि असां छॾे छॾींदा आहियूं। सारी रात जागी सुबह धणी जिन यादि कयो, सरतियूं शाह लतीफ़ चवे तिन जी मिट्टी भी लहे मान, करोड़े कन सलाम अची आसन तह दर। वो मिट्टी तो खणी लगायूं था असां ॿाहिरि। चओ हरे राम। उन में भी कृपा थी थिए, शुद्धता थी अचे, दुख दूर था थियनि। हरख मान होए देवता जय जय करते सोए आगे आत्म राम कहे बीज प्रगट जिम होए। हरे राम। देवता ॾाढो प्रसन्न थिया। चारों तरफ़ मंगल वातावरण थियो। ऐं अॻिते छा थियो? उहे टे बीज कहिड़ा हुया, उन में छा प्रकट थियो, इहा कथा तव्हांखे सतगुरु सुभाणे ॿुधाईंदा। ठीकु आहे। वरी बि संदेश तव्हांखे निमाणी वेनती साध संगत जी, एकादशी भक्ति योग समय ते पहुची करे लाभ वठो ऐं सावधान रहिजो। कलाक पहिरियों कई आहे 12 जी जॻह ते 11, ताकि वरी सुभाणे तव्हां 6 बजे कथा ते पहुचो। या तपस्या करणी पवंदव। ईअं न 11 ताईं वेठा आहियो एकादशी में त जान दे अॼु 7 बजे था वञूं पिया। अहिड़ी मन में ॻाल्हि अथव त ॿुधायो 7 बजे कयूं असां कथा? कुझु ॿुधायो न, कुझु असांखे ज्ञान ॾियो। अगरि देरि सां ईंदो त ॿुधाए छॾियो। 8 चऊं त 8 रखूं असां कथा, हा न त थोरो निंड कवर कजो, मंझंदि जो झूठो हणी वठिजो 1-2। चओ हरे राम। लेकिन हे तपस्या जा, हे जागण जा ॾींहं अथव। जागणा जागण नीका हर कीर्तन में जागणा। भी करे हरि नाम कीर्तन। अॼु प्रसाद सेवा ॿिनि दोस्तनि मिली करे कई आहे। नाला नथा ॿुधाइनि, अलाए कहिड़ा आहिनि, जय वीरूअ जहिड़ा आहिनि या कहिड़ा आहिनि। नाला न लिखिया अथऊं। गुप्त अरदास भगवान दोस्ती बख़्शे ॾियनि, भक्ति बख़्शे ॾियनि, प्रेम जन समृद्धि जन दुख दूर कनि। बिलासपुर जे लाइ बस जी सेवा भी अथव साध संगत जी।
एकादशी भक्ति योग कीर्तन जे लाइ बिलासपुर जी साध संगत जे लाइ बस लॻंदव त बस करे बस में वेही रहिजो ऐं भगवान जे भक्तीअ जो लाभ वठिजो। वापसि बि वेंदव न छॾण? हा वापसि बि वेंदव। चओ जय श्री कृष्ण। 6:45 वॻे बंधवा पारा मां प्रस्थान कंदी। हरिओ चितो केशवो राम नारायण कृष्ण दामोदरो श्रीवासुदेवो हरि श्रीधरो माधरो गोपिका वल्लभो जानकी हर नायको श्री रामचंद्र ने भजो श्री राम नाम तारको राम कृष्ण वासुदेव भगत मुकत तारको जानकी मनोहरा सर्वलोक नायको शंकराज कर्म नाम पुण्य नाम कीर्तना भौमी गज रघुनाथ जसो सुने जो नर और नार तिनके सगल मनोरथा सिद्ध करे प्रभु राय सिद्ध करे प्रभु राय तिनके सगल मनोरथा सुने जो नर और नार भौमी गज रघुनाथ जसो वार वार वर मांगो हर्ष देव श्री रंग मत सरोजन बायनी हरि भगत सदा सतसंग ओम जले विष्णु तले विष्णु विष्णु पर्वत मस्तके हरि ज्वाल माला कुलय विष्णु सर्व विष्णुमयो जगत जय गोविंदे जय गोपाल केशव माधव दीन दयाल हरे नारायण गोविंदे भज रामा कृष्ण गोविंदे हरे गोविंदे परमानंदे जय गोविंद जय जय रामा नागर नवल किशोर मनोहर सोव्या सुंदर श्यामा हे अच्युत हे पार ब्रह्म अविनाशी अघनाश हे पूरन हे सर्व में दुख भंजन गुणता हे संगी हे निरंकार हे निर्गुण सब टेक हे गोविंद हे गुण निधान जाके सदा हे विवेक अपरंपर हर हरे है भी हो वनहार हे संता के सदा संग निर्याधारो हे आधार ठाकुर हम दासरो मैं निर्गुण गुण नहीं कोई गुरु नानक दी से नामदार राखो ये परो सतधारा और लक्ष्मी पापी को भी होए संत समागम हरि कथा तुलसी दुर्लभ दो एक घड़ी आधी घड़ी आदि ते पुण्याद संतन से ती गोष्ठी कटे कोट अपराध लेखे कबौ न छूटिए किन किन भूलन हार बचन हारा बच ले गुरु नानक पार बाबा उतार बचन हारा बच ले गुरु नानक पार बोलो उतार गुरु नानक देव की बाबा धनुराम साहिब साहिब की की बाबा आनंद राम साहिब की सदगुरुदेव बाबा भगत राम साहिब की जय तुलसी माता शालिग्राम भगवान की जय।